अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम इनसाइट में वाक़े भली कार था क्यों नाज़रीन। अॼु 3 मई आहे। 3 मई के पाकिस्तान समेत समूरी दुनिया सहाफ़ती आज़ादी के दिहाड़े तौर मल्हाए थी। अॼोके ॾींहं ते सहाफ़त ऐं सहाफ़ी केतिरा आज़ाद आहिनि, उनजो काथो, उनजो अंदाज़ो मुल्की तोड़े आलमी इदारनि पारां ज़मीनी हक़ीक़तुनि खे आॾो रखंदे जेके रिपोर्ट्स तैयार कयूं वञनि थियूं उन मां उनजो अंदाज़ो लगाए सघिजे थो। जेकॾहिं असीं दुनिया जे भेट में पाकिस्तान जी ॻाल्हि कयूं था, पंहिंजे मुल्क जो ज़िक्र कयूं था, त असांखे नज़र अचे थो त हिन मुल्क में सहाफ़त करणु अॼु बि बदस्तूर मुश्किल बणियलु आहे। अॼु बि बदस्तूर पाकिस्तान जो नालो उन्हनि कुझु मुल्कनि में शामिल कयो वञे थो जेके सहाफ़त जे हवाले सां तमामु घणा ख़तरनाक मुल्क आहिनि, तमामु घणा रिस्की प्लेसिस ॼाणाया वञनि था। अॼु बि नाज़रीन पाकिस्तान अंदरि ॼाणायो पियो वञे त सहाफ़त या सहाफ़ी केतिरो आज़ादु आहे। उनजो अंदाज़ो मां ईअं लॻायो त मुल्की इदारनि तोड़े आलमी इदारनि पारां कुझु रिपोर्ट्स हिन साल जे हवाले सां पधरियूं कई वियूं आहिनि, जंहिंमें वाज़े कयो वियो आहे त पोइ गुज़िरियल 11 महीननि दौरान मुल्क अंदरि सहाफ़ती इदारनि ख़िलाफ़ जेके मुख़्तलिफ़ वाक़िया मुख़्तलिफ़ नोईअ जा जेके वाक़िया रिपोर्ट थिया आहिनि उन्हनि में 60% इज़ाफ़ो थियो आहे। आलमी तहफ़ुज़ जेको सहाफ़नि जे तहफ़ुज़ वारी आलमी लिस्ट ठहे थी उन में पाकिस्तान 12 दर्जा विञाए चुको आहे ऐं पाकिस्तान जो हाणे जेको रैंक आहे उहो 157 रैंक ॼाणायो पियो वञे त दुनिया अंदरि कुझु अहिड़ा मुल्क आहिनि जिन जो तादादु 28 ॿुधायो पियो वञे जेके इंतिहाई ख़तरनाक ॼाणाया वञनि था। उन्हनि 28 ख़तरनाक मुल्कनि में बदकिस्मतीअ सां पाकिस्तान जो नालो भी शामिल है। उन खां सवाइ नाज़रीन जेका रिपोर्ट असीं ॼाणायूं पिया त जंहिंमें ज़िक्र कयो वियो आहे 60% इन्हनि गुज़िरियल 11 महीननि दौरान पाकिस्तान अंदरि तमामु घणो इज़ाफ़ो थियो आहे। सहाफ़त ऐं सहाफ़ियुनि जे हवाले सां मामरनि वायलेंस जा जेके मामला थिया आहिनि उन में इहो ॼाणायो पियो वञे सभ खां वधीक जेके वाक़िया रिपोर्ट थिया आहिनि उहे इस्लामाबाद में थिया आहिनि। वफ़ाक़ी राजधानी उन हवाले सां तमामु घणी ख़तरनाक ॼाणाई पई वञे, ॿुधाई पई वञे। उन खां पोइ ॿियो नंबर नाज़रीन पंजाब, टियों नंबर सिंध जो ऐं उन खां पोइ KP ऐं ॿिया नंबर साम्हूं अचनि पिया। हीअ मजमूई सूरत हाल आहे। अॼु पंहिंजे जेके प्रोग्राम में जेके एक्सपर्ट्स मूंसां गॾु मौजूदु आहिनि उनसां गुफ़्तगू इन ही कॉन्टेक्स्ट में कंदासीं त मुल्क अंदरि जेका ही सूरत हाल आहे उहा उन पुठियां कहिड़ा फैक्टर्स आहिनि, वे फॉर्वर्ड्स छा आहिनि, छा ताज़ी सूरत हाल आहे। असां गॾु जेको पैनल मौजूदु आहे उनजो तारुफ़ असां कराईंदसि। तमामु क्रेडिबल ऐं मोतबर शख़्सियतूं आहिनि, सहाफ़ती दुनिया जा वॾा नाला आहिनि जंहिंजा जेके अॼु मूंसां गॾु प्रोग्राम में शरीक आहिनि। नज़ीर लिगारी साहब मूंसां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि, सीनियर सहाफ़ी आहिनि, तज़िया निगार आहिनि। उन खां सवाइ मियां ताहिर साहब मूंखे जॉइन कयो आहे, पाण तमामु सीनियर सहाफ़ी आहिनि ऐं नाज़रीन सिटी न्यूज़ नेटवर्क जा डायरेक्टर न्यूज़ बि आहिनि। मूंसां गॾु डेली सिंधियार जा एडिटर आहिनि एजाज़ महर साहब, सीनियर सहाफ़ी आहिनि, मूंसां गॾु अॼोके प्रोग्राम में शरीक आहिनि। ऐं कुझु देरि खां पोइ नाज़रीन सीनियर सहाफ़ी आहिनि कमाल सिद्दीकी साहब, उहे पिणु प्रोग्राम जो हिसो हूंदो। अवां सभिनी खे भली कार थी चवां, वेलकम थी कयां हिन प्रोग्राम में। ऐं अवां ॿियनि जी इजाज़त सां नज़ीर साहब अवां खां आगाज़ कंदसि गुफ़्तगू जो। मूं ज़िक्र कयो त अॼु सॼी दुनिया ज़ाहिरा सेमिनार्स थियनि था, तक़रीबूं अॼोके ॾींहं जी मुनासिबत सां थियनि थियूं ऐं हर साल जीअं हिन साल बि कुझु अज़म बरजाया वेंदा त असीं इहो अहद कंदासीं त सहाफ़ती जेके माहौल आहे उनखे बहितर खां बहितर करे सघूं। पर जेका अफ़सोसनाक सूरत हाल रिपोर्ट्स मां वाज़े आहे उहो कुझु ॿी कहाणी बयानु करनि पियूं। अवां कीअं ॾिसो पिया मुल्क अंदरि अॼोके ॾींहं ते अॼोकी हालतुनि में सहाफ़त ऐं सहाफ़ी केतिरो आज़ादु आहे? थैंक यू नाज़िया। अॼु जो ॾींहुं तमामु अहम आहे ऐं तमामु अहम गुफ़्तगू तव्हां रखिया इंतज़ाम कयो आहे। पहिरीं ॻाल्हि बि आहे आज़ादी जी इब्तिदा थींदी आहे सहाफ़त जी आज़ादी सां। जेकॾहिं तव्हां चवंदो कोई ॻाल्हि तव्हांखे चवण जी इजाज़त बि हुजे, जेकॾहिं तव्हांजी शइ कम्युनिकेट न थिए, जेकॾहिं तव्हांजी चयल ॻाल्हि ॿिए हंधि न वञे, माण्हुनि वटि न वञे, त पोइ जेको आहे सो उनजो चवणु न चवणु बराबरि रहंदो, हिकु जहिड़ो रहंदो। हाणे हिकिड़ो नओं ट्रेंड आयो आहे, नओं हिकिड़ो जेको आहे सो मीडियम आयो आहे सोशल मीडिया जो। हाणे इन जे लाइ कंहिंजी रिपोर्ट करणु ज़रूरी कान्हे, हाणे सभु माण्हू रिपोर्ट बि करनि था, ॾिसनि बि था ऐं उहे हुन में असां वटि फ़िलहालु कोई अहिड़ो सिस्टम कोन्हे, रेगुलेशन कान्हे त हू जेके इंफॉर्मेशन अचे पई या एथेंटिक आहे या न आहे। पर हाणे हिकिड़ी सोशल मीडिया रिप्लेस कयो आहे कंहिं हद ताईं रेगुलर मीडिया खे। पर तॾहिं बि रेगुलर मीडिया पाबंदियुनि हेठि रहियो आहे, घणो करे रहियो आहे शुरू खां वठी। यानी पहिरियों पाकिस्तान जो आगाज़ जॾहिं थियो आहे, पहिरीं जॾहिं पाकिस्तान ठहियो कोन हो, अञा 4 ॾींहं बाक़ी हुया ऐं हिते जेको आहे क़ाइद आज़म तक़रीर कई जनरल पाकिस्तान जी क़ौमी असम्बली में, पाकिस्तान जी लेजिस्लेटिव असम्बली में, आइन साज़ असम्बली में पहिरीं तक़रीर कई ऐं हुन में हुन ॿुधायो त हू छा आइन छा हूंदो हुनजा ख़दख़ाल ॿुधाया। ऐं पहिरीं उहा जेकी 11 अगस्त वारी तक़रीर हुई क़ाइद आज़म जी, उहा सेंसर थी हुई।
उहा सेंसर थी ऐं उनखे इनकार कयो त हिन हे छापी न वेंदी। सभु परेशान थिया त क़ाइद आज़म जी तकरीर या पाकिस्तान ठहण में 4 ॾींहं बाक़ी आहिनि, क़ाइद आज़म तकरीर कई आहे, तमामु अहम तकरीर आहे, हाणे हिनखे छो झलियो वियो आहे। पोइ हुन महिल डॉन जो एडिटर हूंदो हुयो अल्ताफ़ हुसैन, हुन फ़ोन करे पुछियो बाबा हे कंहिं झली आहे तकरीर क़ाइद आज़म जी, असीं तो तकरीर ॿुधी आहे, झलियो कंहिं आहे? पोइ ॿुधाइबोसीं पाकिस्तान सरकार रोकियो आहे। हुनजे पाकिस्तान सरकार कीअं रोके सघे थी, पाकिस्तान सरकार ईअं ठही कोन्हे त केरु आहे पाकिस्तान सरकार जंहिं हिन तकरीर खे झलियो आहे। हुन चयो साईं पाकिस्तान सरकार आहे जेकी ठहण वारी आहे, उन झले छॾियो आहे। बाबा छा आहे केरु? चऊं चौधरी मोहम्मद अली आहे पाकिस्तान जो सेक्रेटरी जनरल, हुन ही तकरीर झली छॾी आहे। हुन ॿुधायो अल्ताफ़ हुसैन एडिटर डॉन खे त असीं क़ाइद आज़म जी तकरीर झली छॾी। हिन में क़ाइद आज़म चयो हो त मुसलमान पाण खे चवराइण बंदि करे ॾींदा, हिंदू चवराइण बंदि करे ॾींदा, सभु को आज़ादु हूंदो, सभु पंहिंजी मस्जिदनि में वेंदा, मंदरनि में वेंदा, गिरजाउनि में वेंदा ऐं सभिनीनि खे कंहिंजो मज़हब सां रियासत जो को तालुक़ु कोन हो। ऐं इहो हो जंहिं ते हुन पाबंदी विझी हिन ॻाल्हि खे, हुनजो चवणु इहो त पाकिस्तान ठहणु अजायो थी वेंदो जेकॾहिं इहे शयूं आहिनि त पोइ पाकिस्तान छो ठाहियोसीं? असां त पाकिस्तान ठाहिणो आहे हिकिड़ी दुकान जे करे, त हिकिड़े दुकान असांजी हलंदी ऐं हुनजे करे जेको आहे क़ाइद आज़म जी तकरीर झली वई आहे। क़ाइद आज़म चयो हो पाकिस्तान ठही वियो आहे, हाणे हुननि जी जेका आइन आहे उहे पाकिस्तान जा माण्हू पाण तय कनि था, चंद माण्हू तय न कंदा या अथॉरिटी तय न कंदी, पर हेॾो जेको पाकिस्तान जी इस्टेब्लिश थियण वारी हुई इस्टेब्लिशमेंट, हुन पहिरें ॾींहं खां क़ाइद आज़म तकरीर झली छॾी। हाणे इहा आहे जितां आगाज़ थियो आहे। उन खां पोइ लियाकत अली ख़ान पंहिंजे घर मां तकरीर कई ऐं हुन तकरीर जो जेको बि टेक्स्ट हुयो सो हुयो। पोइ हिकिड़ो फोटोग्राफर लेट थी वियो, हुनजे एडिटर चयो बाबा उहो फोटो कोन्हे लियाकत अली ख़ान जी, हुन तकरीर कई आहे। हुन चयोसीं हाणे वठी अचंदो। बाबा तकरीर ख़तमु थी वई आहे, माण्हू घर हलिया विया आहिनि, लियाकत अली ख़ान घर हलियो वियो आहे, हाणे तूं छा कंदे? हाणे वञी छा कंदे? ॾियां थो फोटो ॾियां थो। हुननि तो वञी कंहिं खां घुरे ईंदा आहिनि, चई न ओरिजिनल फोटो खणी अचो। उहो वियो लियाकत अली ख़ान वटि, हुन चई साईं महिरबानी कयो हिकिड़े असांजी तस्वीर ठाहे ॾियो त असीं जेको आहे सो मां तस्वीर फाइल न करे सघियां। पोइ हाणे छा कयां? हाणे जेको आहे सो तव्हां ईअं हिकिड़ी मुठ ठाहे ईअं ज़ोर सां इहा जेका पंहिंजो फोटो छिकरायो। हुन फोटो छिकरायो अहिड़ो, उहो फोटो जेको फिक्टिशियस हो, जाली हुयो, उहो फोटो ठाहे उहो अञा ते हले थो त लियाकत अली ख़ान मुको लहराए पियो। इहा तकरीर इहो मुको लहराए बि कोन पियो, इहो हुयो ई कोन, तकरीर में कोन हुयो। सॼी उहो फोटो जेको ठहियो वियो अरेंज कयो वियो त लियाकत अली ख़ान वठी रिक्वेस्ट कई त साईं तव्हां पंहिंजो मुको इहो कयो। असांखे सभु कुझु जेको आहे मीडिया जी तरफ़ां जेको ॿुधायो वियो हो उहो कूड़ हुयो ऐं उन खां पोइ लाॻीतो कूड़ हुयो। घणे कूड़ आहिनि जेके अॻिते मां तव्हांखे ॿुधाईंदुमि, तव्हां सुवाल कंदो। अहम ॾींहुं आहे, इंफॉर्मेशन खे झलणु न खपे, पर इंफॉर्मेशन खे ट्विस्ट न करणु खपे, हुनखे कुझु माण्हुनि जे मक़सद लाइ इस्तेमालु न थियणु खपे, उहो कंहिं धुर जे इस्तेमालु थियणु न खपे। इंफॉर्मेशन खे इंफॉर्मेशन तौरु ॾिनो वञे, मीडिया ते को पाबंदी न हुजे, ईअं न हुजे इंस्ट्रूमेंट करे हलाइजे मीडिया खे, सेठनि जो इंस्ट्रूमेंट हुजे, पॉलिटिकल इंस्ट्रूमेंट हुजे, इस्टेब्लिशमेंट जो इंस्ट्रूमेंट हुजे, रियासती इदारनि जो इंस्ट्रूमेंट हुजे। हिकिड़ो आज़ादु जेकॾहिं ख़ुदि मुख़्तार मीडिया हूंदो त उन ते माण्हू अॻिते हली सघंदा, क़ौमूं बि अॻिते हलंदियूं, न त पोइ जेको ॿधल इंस्ट्रूमेंट हूंदो, जेको तय थियल इंस्ट्रूमेंट हूंदो, उहो कंहिं कम जो कोन हूंदो। जी नज़ीर साहब, अहम तमामु ॻाल्हि ऐं ज़ाहिरा जेका सूरत हाल वक़्तु नज़र अचे पई, ॿियनि पैनलिस्ट खां भी पुछंदा त हू छा उनमें ऐड कंदा। मियां ताहिर साहब आपकी तरफ आऊँगी, कमाल साहब भी हमें ज्वाइन कर चुके हैं इस प्रोग्राम में, उनको भी वेलकम करती हूँ। आपसे आगाज़ करूँगी, नज़ीर साहब को आपने सुना तफसीली और वो ज़ाहिर तारीख़ी हवाले भी दे रहे हैं वो, और आज की सूरत हाल भी जिक्र कर रहे हैं, और क्यों हम बदस्तूर पीछे जा रहे हैं। हम देखते हैं कि कवानीन भी बन चुके हैं और इसके अलावा कुछ अहम ऐलानात भी हो चुके हैं, लेकिन वो सारे ऐलानात अभी तक ऐलानात के ऐलानात ही हैं। कवानीन पर भी होने के बावजूद भी हम देख रहे हैं कि ये जो पिक्चर बन रही है मुल्क के अंदर सहाफ़ी और सहाफ़त की आज़ादी की, वो बदस्तूर बड़ी ख़राब होती जा रही है। आप क्या देखते हैं, इसके पीछे क्या फैक्टर्स आपको नज़र आते हैं, और दिन ब दिन यहाँ पर सहाफ़त करना क्यों इतना मुश्किल बनता जा रहा है? जी थैंक यू। इसमें देखें, हमारे ये जो इशू है जर्नलिस्ट का और फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन का, इस पर जो स्टेक होल्डर्स हैं, एक तो हम हैं, एक इसमें रियासत होती है और मालिकान होते हैं
جن اداروں کے ساتھ ہم کام کرتے ہیں، اور پھر یہ ہے کہ جو ریاست کے باقی ادارے اور سیاسی جماعتیں. تو سب سے بڑا ایشو ظاہر ہے کہ اگر ہم دیکھیں تو وہ ہے رول آف لا کا نہ ہونا، اس کا مکمل طور پہ نافذ نہ ہونا اور اس کا احترام نہ کیا جانا. تو رول آف لا کا احترام نہ کیے جانے کی سب سے بڑی مثال آپ کو سندھ میں دوں گا کہ پیپلز پارٹی مشہور ہے اس حوالے سے کہ وہ برداشت میں ان میں سب سے زیادہ ہے. اور ہم نے دیکھا آصف علی زرداری کا دور پچھلا، تو واقعتاً انہوں نے بڑی برداشت کا مظاہرہ کیا جب وہ وفاق میں حکمران تھے اور ان کی پارٹی تھی. لیکن سندھ میں کیا ہوا کہ سندھ میں جرنلسٹ پروٹیکشن بل بھی پاس ہوا ہے اور سب سے پہلے ہوا ہے. اور میں نے جہاں تک اس کو بہت زیادہ تفصیل سے تو نہیں دیکھا، لیکن سنا ہے کہ وہ زیادہ بہتر بھی ہے، لیکن اس پہ امپلیمنٹیشن تو نہیں ہے. تو اس کی وجہ صرف ایک ہی ہے کہ جو رول آف لا ہے وہ نہیں ہے. اور سندھ میں تو ظاہر ہے، آپ رہ رہے ہیں، آپ کو پتا ہے کہ سب سے کمزور ہے اس معاملے میں اوورال. یہ صرف میں جرنلسٹ کی بات نہیں کر رہا، اوورال انسانی حقوق کی خلاف ورزیاں بہت زیادہ ہیں. اور ظاہر ہے کہ یہ جڑا ہوا معاملہ ہے انسانی حقوق سے، اور میں سمجھتا ہوں ذاتی طور پہ کہ یہ انسانی حقوق کے سے زیادہ اہم ہے، اس لیے کہ انسانی حقوق والوں کا کام تو اس وقت شروع ہوتا ہے جب جرنلسٹ خبر لے کے آتا ہے، جب وہ اطلاع دیتا ہے کہ کہاں کیا ہو رہا ہے. تو جرنلسٹ اس سے پہلے میرا خیال ہے کہ نشانہ بنتا ہے انسانی حقوق سے متعلق، کوئی اور بعد میں بنتا ہے. تو سندھ میں یہ صورتحال، اسی طرح پنجاب میں آپ دیکھیں تو پنجاب میں سب سے زیادہ جو بری صورتحال ہے وہ ساؤتھ پنجاب میں آپ کو نظر آئے گی. ٹھیک ہے سینٹرل میں بھی ہے، بلکہ اگر آپ جو موجودہ رپورٹ ہے اس میں تو اگر اس رپورٹ کو دیکھیں تو اسلام آباد میں سب سے بری صورتحال رہی. اس کی ظاہر ہے کہ ریزن وہ بھی ہم ڈسکس کرتے ہیں. اور بلوچستان میں تو کوئی پرسان حال ہی نہیں ہے، کوئی پتہ ہی نہیں ہے کہ وہاں کیا کیا ہو جاتا ہے. اور اب تو میں وہاں سے آنے والے لوگوں سے میری جب ملاقات ہوتی ہے پوچھتا ہوں تو وہ بیچارے وہ کہتے ہیں کہ ہم تو اپنے گھروں سے باہر نہیں نکلتے، وہ چھوٹا سا جو ایریا ہوتا ہے وہاں سے وہ باہر نہیں جاتے خوف اور ڈر سے، اور ہمیں وہاں پہ کورسپونڈنٹس نہیں ملتے. میں بیٹھا ہوا ہوں اور جو بھی لوگ بیٹھے ہیں یہاں پہ جو آرگنائزیشن سے ریلیٹڈ ہیں، بے شک آپ اس کی تصدیق کر لیں کہ ہمیں بلوچستان سے لوگ نہیں ملتے، اس لیے کہ لوگ کون ہے جو اپنی جان کی قربانی دینے کے لیے اس کام میں اس پیشے میں آئے گا. اور سیم از ود کے پی، اور کے پی کا بھی خاص طور پہ وہ ایریا جہاں پہ دہشت گردی ہے، فاٹا اور جو سابق فاٹا، لیکن اور سارا ایریا جو وزیرستان کا اور یہ سارے علاقے ہیں. تو یہ ایک تو ہے ریزن. دوسری ریزن یہ ہے کہ مالکان کہاں ساتھ دیتے ہیں ہم اپنے لوگوں کا. ابھی میں سیمینار اسلام آباد کا دیکھ رہا تھا یہاں بیٹھا ہوا صبح سے، اور وہ سیمینار نیشنل پریس کلب میں کروایا جا رہا تھا، اور اس میں جو موضوع تھا وہ دو لوگ تھے زیادہ، مطلب جو گلیئرنگ ایگزامپل کے طور پہ انہوں نے لیے ہوئے ارشد شریف اور اماد جو ان کے ڈائریکٹر نیوز ہیں ARY کے. تو ان سے زیادہ مطلب فوکس انہیں پہ تھا، اور اس میں ARY سب سے آگے تھا، لیکن وہی اس سیمینار کو نہیں انہوں نے دکھایا ARY نے. اور جو چھوٹے چھوٹے چنکس دکھائے اس میں جب کوئی مثلا محمد مالک بول رہے تھے اور انہوں نے جب ارشد شریف کے قتل سے متعلق گفتگو شروع کی تو اس میں جب ایک سابق جرنیل کا نام آیا، موجودہ کا بھی نہیں، تو ساتھ ہی انہوں نے کٹ کر دیا. اور میں اپنے رپورٹر کو فون کر کے تصدیق کر رہا تھا کہ یار واقعی یہ کسی جرنیل کا ہی نام دیا ہے، تو اس نے پھر بتایا کہ ہاں یہ جنرل فیض حمید کا نام دیا ہے جو سابق ISI چیف ہیں، کہ وہ ملے تھے ان کو اور انہوں نے پہلے ان کو تھریٹ کیا تھا، یا جو بھی، میں ابھی تفصیلات میرے پاس نہیں. تو اچھا، پھر دوسری میں آپ کو بتاؤں کہ پچھلے دنوں جوائنٹ ایکشن کمیٹی بنی ہوئی تھی، ہمارے ایک ایسوسیشن ہے ڈائریکٹر نیوز ایسوسیشن، وہ بھی اس میں شامل تھی جب پیکا کا شور پڑا ہوا تھا پچھلی گورنمنٹ میں، عمران خان کی گورنمنٹ میں. تو اس جوائنٹ ایکشن کمیٹی میں لاہور کی میٹنگز میں بھی شامل تھا، اور یہ شہباز شریف اور ان کی پارٹی ساری سے ہم ملے اور ان سے بات چیت ہوئی. تو بڑے وہ کہہ رہے تھے جی کہ ہم اس پہ کریں گے اور اس کو ایڈریس کریں گے آ کے، لیکن آپ کے سامنے کچھ نہیں ہوا، اور مالکان اس پہ بعد میں خاموش ہو گئے. جوائنٹ ایکشن کمیٹی کی باقی جو جتنے بھی لوگ تھے وہ اس لیے خاموش ہو گئے کہ ان کو یقین دہانی کرا دی گئی کہ اس آرڈیننس میں یا اس قانون میں جو آپ سے متعلق ہوگا، یعنی کہ مالکان سے متعلق ہوگا، وہ نہیں کریں گے ہم. تو انہوں نے جب یقین دہانی لے لی تو وہ خاموش ہو گئے. تو آج اس پہ کوئی بات نہیں ہوتی، آپ کے سامنے ہی نہ کوئی
ना कोई मीटिंग होती है, ना कोई बात करता है। वो सारे काले कवानीन अपनी जगह पे मौजूद हैं, उन पे इम्प्लीमेंटेशन हो रही है, उनके तहत लोगों को उठाया जा रहा है, मुकदमात भी हो रहे हैं। उसकी सबसे बड़ी मिसाल हमारे लाहौर का शाहिद असलम, जिसने रिपोर्ट किया था जनरल बाजवा से मुतल्लिक उसकी वेल्थ और उसकी जो टैक्सेस हैं उससे मुतल्लिक जो स्टोरी की थी, तो उस पे उसको उसी लॉ के तहत उठाया गया। और ये वो वाले हुक्मरान हैं जो हमसे वादे कर रहे थे, तो मालिकान इसमें खामोश हो जाते हैं, जो मीडिया मालिकान हैं। अब रह गया बाकी के स्टेट, और स्टेट तो मैं अभी थोड़ी बहुत समझ रहा था, कोशिश कर रहा था, जितना मुझे समझ आया लगारी साहब की बात, कि वो तो शुरू से ही ऐसा है, और वो कायदे आज़म के बाद, और कायदे आज़म ने ही जो कह दिया था, और उन्होंने जो कह दिया हुआ है बस कह दिया हुआ है, उस पर अमल दरामद के लिए थोड़ा कहा था, मतलब थोड़ा है वो क्यों उस पर अमल दरामद हो। तो उसके बाद से तो अब तक, और स्टेट की जो ख़ास तौर पे जो एजेंसीज और जो हमारी फ़ौज है वो, और फिर दूसरी बात, सबसे बड़ी बात ये है कि पाकिस्तान में इस वक्त जो अदर स्टेक होल्डर्स हैं, यानी कि बिजनेस एंटरप्रेन्योर्स जो हैं, जो यहाँ पे बिजनेस एंटिटीज़ हैं, वो भी तो ऐसी है ना सारी। मतलब आपके यहाँ जो इन्फ्लुएंशियल ज़्यादा तबका है, वो मैं सिंध की बात कर रहा हूँ, वो है सबसे ज़्यादा जागीरदार, और उसके बाद आप अगर आ जाएँ कराची में तो बिल्डर है, और यहाँ पे पंजाब में प्रॉपर्टी डीलर है, बिल्डर है। तो ये सब की जो कारोबार की नोयत है, वो सारी की सारी अब मैं मतलब लफ्ज़ इस्तेमाल करने लगा हूँ, वो 2 नंबरी पे मबनी है, और वो 2 नंबरियाँ तो सामने आनी होती, रिपोर्टर्स करते हैं। अब रिपोर्टर्स भी उस हद तक अब नहीं भी जाते, क्योंकि बहुत से अदारे तो प्रॉपर्टी डीलरों के पास जा रहे हैं। तो जर्नलिज्म और जर्नलिस्ट दोनों को ख़तरा है। जर्नलिज्म को इसलिए मैं कह रहा हूँ कि अब ये अदारे प्रॉपर्टी डीलर्स के पास चले गए हैं, वो खबर ही नहीं आने देंगे, और ख़बर आप लेके आएंगे वो खबर किल हो जाएगी। हाँ, ये ज़रूर है कि सोशल मीडिया के आने से ये जो रेवोल्यूशन है, ये ज़ाहिर है कि उनके लिए थ्रेट है, और इससे कोई चीज़ें सामने आ रही हैं। लेकिन अगेन जो सोशल मीडिया, इट्स अ चैलेंज फॉर जर्नलिज्म, इस लिहाज से कि उसमें अब हम कैसे सॉर्ट आउट करेंगे कौन जर्नलिस्ट है और कौन नहीं है, क्योंकि जर्नलिस्ट भी तो ऐसे ही उठ के बन जाते हैं ना। तो कोई पार्टी का स्पोक्स पर्सन होता है, और कोई ज़ाती तौर पे को उठ के आ गया विदाउट एनी ट्रेनिंग एंड विदाउट एनी स्किल्स, तो अब वो उठ के कैमरा के सामने आ गया। भले वो बहुत अच्छी बात कर रहा होगा, वो कहीं से बड़ी अच्छी खबर भी लेके आया होगा, लेकिन ये है कि अब उसका क्या करें अब उसको। और फिर ये बात चल रही है, तो फिर ये भी बात कर दूं कि आवाज़ उठाने वाली जो हमारी तंजीमें हैं, या हमारी जो राइट्स की प्रोटेक्शन के लिए हैं, और ख़ास तौर पे यूजेस हैं, उनकी क्या हालत है। यूजेस इतनी ज़्यादा तकसीम है इस वक्त, लाहौर में कुछ 4 यूजेस बनी हुई, और फिर जो PF यूजे है वो भी तकसीम है। पहले 2 होती थी, और उस लिहाज से हम थोड़ा खुश भी होते थे कि चलो यार, नज़रियाती तौर पे एक तफरीक मौजूद है, लोगों को पता चलेगा कि कौन क्या पॉइंट ऑफ व्यू रखता है। 2 थी, एक दस्तूर और एक बरना। अब तो हर बंदा यूजे बना के बैठा हुआ है, PF यूजे बना के बैठा हुआ है, जो जाके एजेंसियों से मिल लेता है, बल्कि एजेंसियां जिसको मिलती हैं वो जाके अपनी एक यूजे बना लेती है। तो इतनी बड़ी तकसीम है, और इतना बड़ा लोगों के लिए अदम तहफ़्फ़ुज़ है हर लिहाज से, तो जर्नलिज्म तो बहुत मुश्किल हो गई है। अलबत्ता ये है कि वीलॉग और यूट्यूब वाले लोग जो डॉलर्स कमाते हैं, और नॉन इश्यूज़ को इश्यूज़ बना के, उनके लिए बहरहाल अब ये इस एक लिहाज से मशरूम की तरह वो फूट रहे हैं। इस मामले में मेरा ख़्याल है कि हम सबको किसी न किसी प्लेटफॉर्म में ये सारी चीज़ें सॉर्ट आउट करनी है, और सॉर्ट आउट करके कोई एक नतीजा, कोई चीज़ें को देखना पड़ेगा। अदरवाइज़ तो ये मिक्स मिंगल हर चीज़ चल रही है, उसमें कौन किसके लिए क्या आवाज़ उठाता है, नहीं उठाता है। बड़े बड़े सहाफ़ी जो हैं वो गायब हो जाते हैं, और फिर बाद में पता चलता है कि कोई इशू कोई और था। तो मतलब ये कि बहुत ज़्यादा धुंधलापन है इस वक्त जो हमारी सहाफ़त का मंजर है, उस पर भी। शाहिद साहब, आप वजह कह रहे हैं, आप ही की बात को आगे बढ़ाते हुए एजाज साहब की तरफ जाऊँगी। एजाज साहब, ताहिर साहब जी ॻाल्हियूं मां ॿुधियूं, नज़ीर साहब खे मां ॿुधो ऐं ज़ाहिर आहे जेको कुझु असीं रिपोर्ट्स जो ज़िक्र कयोसीं, या जेके एक्सपर्ट्स हिन फील्ड जा जेके ॼाणू आहिनि हिन फील्ड जा, उहा जेका ॻाल्हि कनि पिया, त ज़ाहिर आहे हिन वक़्तु न रुॻो सहाफ़ी, पर जेका सहाफ़ती तंज़ीमूं आहिनि या ख़ुदि सहाफ़त खे
तमामु वॾा ख़तरा आहिनि जेको असांखे नज़र अचे पियो त रिस्क त आहे ई आहे, पर हीउ जेको फ्यूचर आहे उन आॾो बि तमामु घणा सवाल पैदा थियनि पिया। अव्हां कीअं ॾिसो पिया समूरी सूरत हाल खे ऐं पोइ कीअं अॻियां वधी सघूं था इन सूरत हाल में? खां वठी पाकिस्तान ठहण खां वठी अताब में रही आहे ऐं कंहिंखे बि इंडिपेंडेंट जर्नलिज़म सूट न कयो आहे, चाहे उहे डिक्टेटर हुजनि चाहे डेमोक्रेट्स हुजनि। ऐं जीअं मियां साहिब ॻाल्हि कई त कंहिं हद ताईं पीपल्स पार्टी वारनि में बुर्दबारी जो थोरो आहे, पर कुझु मामलनि में उहे बि पंहिंजी हिकिड़ी रेड लाइन उन्हनि कढी आहे ऐं उन खां पोइ उन ते उहो बि कंप्रोमाइज़ न कंदा। त जहिड़े तरीक़े सां तव्हां ॾिसो न हिन मुल्क में जेको मियां साहिब रूल ऑफ लॉ जी ॻाल्हि कई, मुंहिंजो ओपनिंग सेंटेंस बि इहो ई हो त ॾिसो जंहिं मुल्क में मुआशिरे में रूल ऑफ लॉ न हूंदो त उन सां मामलात बिगड़जनि था, पोइ माफ़ियाज़ जनम वठनि थियूं। बलूचिस्तान में त हालत इहा आहे जो तव्हां ॾिसो त हुते जेका अॼु डॉन में हिकिड़ी रिपोर्ट बि छपी अथव ऐं डिटेल में रिपोर्ट आहे त हुते प्रेस क्लब केतिरा साल बंदि रही, प्रेस क्लब जे प्रेसिडेंट जा 2 पुट मारिया विया भई तुंहिंजे करे लाइन टो न कंदे। त हुते जर्नलिज़म जे नाले ते का शइ कोन्हे का, जेके उन्हनि में मिलिटेंट ऑर्गेनाइज़ेशन आहिनि उन्हनि जे बि निशाने ते सहाफ़ी आहे, जेकॾहिं स्टेट एजेंसीज़ आहिनि उन्हनि जे बि निशाने ते आहे, पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि उन्हनि जे निशाने ते बि जर्नलिस्ट आहे। त ॿिया जेके माफ़ियाऊज़ आहिनि हिते मुल्क में मिलावट जूं, तेल माफ़िया जूं, स्मगलिंग जूं, इहे सभु जेके आहिनि जर्नलिस्ट जी जेको रिस्क आहे उहो तमामु घणो वधी वियो आहे ऐं जंहिंजे नतीजे में उहो क्वालिटी जर्नलिज़म असांजो एॾो ख़राबु थी वियो आहे, किरी पियो आहे या वेस्टेड इंट्रस्ट जो शिकार थी वियो आहे जो उहो जेको आला उसूल ऐं हिकिड़ा आदर्शी उसूल हुया जर्नलिज़म जा उहे त हाणे पाकिस्तान में रहिया कोन्हनि के। ऐं पाकिस्तान में जेको जर्नलिज़म आहे उहो जेके सेठ आहिनि त उहे मुख़्तलिफ़ गुरुअनि सां तालुक़ु रखनि था, हुननि जा असुल बिज़नेसिस खे ॿिया आहिनि ऐं सिर्फ़ु पावर सेक्टर में पंहिंजो हिकिड़ो हथी वठाइण जे लाइ उन्हनि अची मीडिया हाउसिस क़ाइमु कया आहिनि। ऐं जेके कानून आहिनि पाकिस्तान में लेबर लॉज अॼु ॾींहं ताईं इम्प्रूव न थी सघिया आहिनि त को जर्नलिस्टनि जी का कंडीशन बहितर थी सघे, जेके अंधा काणा मौजूदु आहिनि त उन्हनि ते बि जेको आहे उहो अमल नथो थिए। अॼु रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स जेको आहे रिपोर्ट रिलीज़ कई आहे उन में हुननि पाकिस्तान खे डेडलीएस्ट कंट्री सहाफ़ियुनि जे लाइ ख़तरनाक तरीन मुल्क करार ॾिनो आहे। ऐं ॿी जेका तंज़ीम आहे फ्रीडम नेटवर्क उन्हनि जी जेका रिपोर्ट आई आहे त उन में हुननि इस्लामाबाद खे सहाफ़ियुनि जे लाइ गैर महफ़ूज़ तरीन शहर करार ॾिनो आहे। जर्नलिस्टनि खे 60% थ्रेट जेको आहे ऐं हमलनि में ऐं थ्रेट्स में वाध अची वई आहे। त इहो ओवरऑल सॼी दुनिया जो तव्हां अॼु UN जे जेको सेक्रेटरी जनरल आहे एंटोनियो गुतरेस उनजो तव्हां बयानु ॾिसो त उहो बि इहा ई ॻाल्हि थो करे त दुनिया जे सभिनी मुल्कनि में आज़ाद सहाफ़त जे ख़िलाफ़ गलू घुटिजी रहियो आहे ऐं इहा जेके बि वक़्त जूं हुकुमरान जमहूरियतूं जन मुल्कनि में आहिनि उन्हनि मुल्कनि खे ॼण इंडिपेंडेंट जर्नलिज़म सूट नथो करे। त इहो जेको अदम बर्दाश्त वारो रवैयो आहे इहो ओवरऑल पूरी दुनिया में आहे ऐं ख़ासि करे असांजे हिन खिते में थोरो वधीक आहे। ऐं अॼु जीअं साईं ॻाल्हि पे कई त जेको सेमिनार हो इस्लामाबाद में त उन में नासिर ज़ैदी जंहिंखे कोड़ा बि लॻा उन वॾी कुर्बानी बि वीचारे ॾिनियूं उहो तकरीर पियो करे, हुन सिर्फ़ु इहा ॻाल्हि कई त 2021 ताईं जेका रिपोर्ट आई 2022 में त उन में इमरान ख़ान जे दौर में असांखे सहाफ़ियुनि जे ख़िलाफ़ तशद्दुद में जेको आहे त उहो तमामु घणो अनप्रेसिडेंटेड हिकिड़ो वाधारो नज़र आयो त काफ़ी TV चैनल छो इमरान ख़ान ते तनक़ीद उन में बि कटे आहे। साईं त ॻाल्हि पई कई जनरल जी कंहिं रिटायर जनरल जी, पर इहो ई अहिड़ो आहे इमरान ख़ान जे मामले ते बि इहा ॻाल्हि ॿुधण लाइ या मुआशिरे खे या आवाम खे ॿुधाइण लाइ तयारु कोन्हनि के। त तव्हां जेकॾहिं ॾिसो त हिन दफ़े जेका रिपोर्ट आई आहे उन में पाकिस्तान खणी 7 पॉइंट बहितरी आई आहे, 157 नंबर मां 150 नंबर ते आयो आहे ऐं इंडिया 11 पोज़ीशन डाउन वियो आहे, अमेरिका बि 3 पोज़ीशन डाउन वियो आहे। त मक़सदु चवण जो त इहे हाणे जेके पीरू हिकिड़ो मुल्क आहे 33 पॉइंट डाउन वियो आहे, सेनेगाल 31 पॉइंट ऐं हेटी 29 पॉइंट, पर उनजे बावजूद बि उहे पाकिस्तान खां बहितर कंडीशन में आहिनि जेका लिस्ट आहे। त मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो त एतिरी वॾी डिग्रेडेशन जे बावजूद बि उहे मुल्क पाकिस्तान खां सहाफ़त जे लाइ जेके ख़तरनाक पैमाना आहिनि या जेके त उन में उन्हनि खे अञा असांखां वधीक बहितर आहिनि। त हिते असांखे जेको आहे त जेके बि जीअं मूं अर्ज़ु कयो सवेर त गवर्नमेंट खां बि ख़तरो आहे, तव्हांखे पॉलिटिकल पार्टीज़ खां बि ख़तरो आहे, एजेंसीज़ खां, स्टेट इंस्टीट्यूट्स जेके आहिनि उन्हनि खां
ऐं ख़ुदि जेको रूल ऑफ लॉ जो सेंटर आहे उहो जुडिशरी आहे, हाईएस्ट जुडिशरी तव्हां ॾिसो त उन्हनि ते ट्रीटमेंट छा आहे। साहबनि खे 12-15 माण्हू साहबनि गुज़िरियल साल क़तल थिया, उन्हनि मां कन्विक्शन रेशो तव्हां ॾिसो त तव्हांखे 1% 2% बि जेको आहे त उहो नज़र नथो अचे। त जंहिं मुल्क में अहिड़े क़िस्म जी फिज़ा मौजूदु हूंदी, सिस्टम मौजूदु हूंदो, एक्सप्लॉइटेशन जा जेको आहे शयूं मौजूदु हूंदियूं, त उन में जर्नलिस्ट जो सर्वाइव करणु अञा ॾुखियो थी वियो आहे। जर्नलिस्टनि जी ट्रेनिंग, जर्नलिस्टनि खे उहे हक़ ॾियणु, उन्हनि खे प्रॉपर तरीक़े सां उहो ट्रीट करणु, उहे जेके ज़िम्मेवारियूं रियासत जूं आहिनि, जेके ज़िम्मेवारियूं समाज जे मुख़्तलिफ़ सिविल सोसाइटी जे इदारनि जूं आहिनि, त उन्हनि में किथे बि को पंहिंजी उहा ज़िम्मेवारी निभाईंदे नज़र नथो अचे पियो। फेल्यूर कंहिंजो आहे, मां तफ़सीली इहो ज़िक्र कयो आहे। ज़ाहिर आहे हर ॾींहुं जॾहिं असां इहो ॾींहुं अचे थो त असीं इहो ॾींहुं इन अज़म सां, इन उमेद सां मल्हायूं था त शायदि मथे साल असां वटि का सूरत हाल बहितर हुजे, के नंबर्स बहितर हुजनि, का सूरत हाल बहितर हुजे, पर हर भेरे अफ़सोस जे हीअ सूरत हाल वधीक बद थिए थी। तव्हां खां अॻु मियां साहिबु जीअं ॻाल्हि कई त ख़ुदि जेके सहाफ़ती तंज़ीमूं आहिनि, ख़ुदि जेके सहाफ़ती उहे इदारा जिन जी इहा ज़िम्मेवारी आहे या जिन खे इहा वेड़ खे अॻिते वधाइणो आहे, उन्हनि में पाण वॾी डिवीज़न नज़र अचे पई, ख़ुदि शयुनि में तमामु घणी डिवीज़न नज़र अचे पई, त हीउ फेल्यूर कंहिंजो चइजे? फेल्यूर सभिनी जो आहे, उनमें सभु ज़िम्मेवार आहियूं असां सहाफ़नि समेत, जेके बि हिन जा स्टेक होल्डर आहिनि उहे सभु ज़िम्मेवार आहिनि। तव्हां ॾिसो सिंध में हिकिड़ी कंपेन हली त जेके सरकारी मुलाज़िम आहिनि उहे सहाफ़त न कंदा, छा थियो हुनजो, कहिड़ो नतीजो निकितो? अॼु तव्हांजी सिंध जे नंढड़े जो खां नंढड़ो शहर बि खणी ॾिसो त उन में 4-4 प्रेस क्लब खुलिया पिया आहिनि। त इनखे रेगुलेट करण जी ज़िम्मेवारी कंहिंजी आहे? त मक़सदु चवण जो त रियासत जे इहा वक़्त जा हुकुमरान जेके आहिनि उहे ख़ुदि हिकिड़ो मुखालिफ़ ग्रुप जेको आहे उहो पैदा कंदा रहंदा आहिनि, ऐं उन्हनि खे जॾहिं बि इहा रिकमेंडेशन्स वेंदियूं आहिनि त उन्हनि ते इम्प्लीमेंट न थींदो आहे। सिंध प्रोटेक्शन बिल आहे, उन खां पोइ कराची में बटन साहिबनि खे खंबे खणी आहे, उन्हनि खे कंहिं पुछो, उन्हनि कंहिं कानून ते अमल कयो या कंहिं उन खे कंहिंखे जवाबदार जेको आहे त उहो कंहिं बि न ठहिरायो। त ॿियो जेको एस्पेक्ट हिकिड़ो मां डिस्कस करणु पियो चाहियो उहो इहो आहे त हिन समाजी बिगाड़ ऐं पाकिस्तान में रियासती इदारनि जी फलाणनि जी सभिनी जी प्रायोरिटीज़ पंहिंजी जाइ ते, उन सां गॾोगॾु जेको हिकिड़ो ॿियो सोशल मीडिया जो फैक्टर आहे, त इहो अहिड़ो रूप धारे आयो आहे जंहिंमें माना जीअं असां वटि अॻु में प्रिंट मीडिया में फिल्टर्स हूंदा, हिकिड़ी इंफॉर्मेशन ते चेक ऐं बैलेंस हूंदो, उहा शइ ख़तमु थी वई, ऐं सोशल मीडिया जेको आहे ख़ासि करे टीवी टिकर वारो जेको ज़मानो आयो, त उन खां अञा वधीक ख़तरनाक जेको ही टेक्नोलॉजी असांखे हिकिड़े हवाले सां शयूं बहितर बि करे ॾिए थी, पर ॿिए हवाले सां असांजे लाइ हिकिड़ा मसइला मुंझारा बि पैदा करे थी। ऐं इवन ख़ुदि जेको रिपोर्टर्स जेको रिपोर्ट हिननि जी RSF वारनि जी अॼु आई आहे, उनजे सेक्रेटरी जनरल इहो चयो आहे त जेको असांखे रिलायबल इंफॉर्मेशन आहे उहा डिसइंफॉर्मेशन जे बोर्ड में लुड़ंदी नज़र थी अचे, ऐं सम्झ में नथी अचे त सही ॻाल्हि कहिड़ी आहे ऐं जेको आहे त ग़लति कहिड़ी शइ आहे। ठीक है, जैसे मूंखे एक मुख़्तसिर ब्रेक वठणो आहे, ब्रेक खां पोइ वापसि अचां थी। कमाल सिद्दीकी साहब असांखे जॉइन करे चुका आहिनि, उन्हनि सां बि गुफ़्तगू कंदासीं। तमामु अहम गुफ़्तगू थिए पई त अॼु सूरत हाल छा आहे, दुनिया जी भेट में पाकिस्तान अंदरि सहाफ़त ऐं सहाफ़ी केतिरा आज़ादु आहिनि, उन पुठियां छा फैक्टर्स आहिनि, केरु ज़िम्मेवारु आहे, कंहिंजो फेल्यूर आहे, अॻियां कीअं वधणो आहे। ब्रेक खां पोइ असीं इहो डिस्कस कंदासीं, ऐं इहो बि ज़रूरु डिस्कस कंदासीं त हीअ लाइन केरु ड्रॉ कंदो, जेका बार बार ॻाल्हि थिए पई त हिकिड़ा उहे आहिनि जेके पंहिंजी इंडिपेंडेंट जर्नलिज़म कनि पिया, करण जी कोशिशि कनि पिया, प्रोफेशनल फ़र्ज़ ॾियनि पिया, हिकिड़ा उहे आहिनि जेके उहो कवर वठनि पिया जर्नलिज़म जो, त उहा लाइन केरु ड्रॉ कंदो, उन्हनि खे केरु कीअं डिफ्रेंशिएट कबो, उन ते बि तफ़सीली गुफ़्तगू कंदासीं। मुख़्तसिर ब्रेक खां पोइ वापसि अचूं। वेलकम बैक नाज़रीन, ॿीहर मूंखे प्रोग्राम में भलीकार था कयूं। गुफ़्तगू असीं कयूं था मुल्क अंदरि सिंध समेत समूरी दुनिया अॼु आलमी दिहाड़ो मल्हाए पई सहाफ़त की आज़ादी जो। मुझसे गॾु एक्सपर्ट पैनल मौजूद है, उनसे गुफ्तगू जारी है। कमाल सिद्दीकी साहब, आपको भी वेलकम करती हूँ प्रोग्राम में, और आपसे अब गुफ्तगू होगी। इससे पहले आपसे पहले जो बाकी पैनलिस्ट शामिल हैं उन्होंने बड़ा गुफ्तगू में हिस्सा लेते हुए ये बताया कि क्या सूरत हाल इस वक्त हम फेस कर रहे हैं और क्या रीज़न्स हैं। आप कैसे देखते हैं मुल्क के अंदर सहाफ़त और सहाफ़ी की आज़ादी की सूरत हाल को आज के हालात में? 5-1 साल में हम एक्सपेक्ट तो कर रहे थे कि चीज़ें बेहतर होंगी, मगर अनफॉर्चुनेटली चीज़ें बहुत मज़ीद ख़राब हो गई हैं सहाफ़ियों के लिए। हम समझ रहे थे कि जो सिचुएशन है प्रीवियस गवर्नमेंट में, उसमें कोई हालात अच्छे नहीं थे और जर्नलिस्ट को बार बार
डिफरेंट क्वार्टर से हरासमेंट होती थी और साथ साथ में उनको पिकअप किया जाता था, और हम समझ रहे थे कि जब चेंज ऑफ गवर्नमेंट होगी इसमें चेंज होगा कुछ, और यही गवर्नमेंट और यही जो कोलिशन पार्टनर्स हैं उस वक्त हमारा साथ दे रहे थे, आज वो जो है बिल्कुल आप समझते हैं कि बिल्कुल ही वो साइड पे हो गए और वो कंटिन्यू हो रहा है वो मीडिया का हैरेसमेंट। और ये कहाँ से हो रहा है और कौन कर रहा है वो अपनी जगह एक बात है, बट हम जो देख रहे हैं जो सबसे इम्पोर्टेंट बात इसमें कि जो एक कल्चर है तो पाकिस्तान में है कि जो सहाफ़ियों के साथ जो हैरेसमेंट होती है और जो सहाफ़ियों को मारा जाता है और जो सहाफ़ियों के साथ जो थ्रेट्स होते हैं उस पर गवर्नमेंट की तरफ से कोई आप समझें कि कोई एक्सपेक्टेशन नहीं होती है या कोई ऐसा सॉलिड जिसमें जो लोग कर रहे हैं ये काम को पकड़ा जाए। जैसे आपने देखा होगा कि हमने सिंध में भी और जगहों पे भी कुछ जर्नलिस्ट को पिछले साल में मारा गया है, उस पर कोई गवर्नमेंट की तरफ से कोई फॉलो अप नहीं है। इसको हम कहते हैं कल्चर ऑफ इम्प्यूनिटी, जहाँ सहाफ़ियों के बारे में जो कुछ एक्शन जो क्राइम्स हो रहे हैं सहाफ़ियों के ख़िलाफ़ उस पर कोई एक्शन नहीं हो रहा गवर्नमेंट की तरफ से, और ये एक्शन ना होने की वजह से और लोग इनकरेज होते हैं। वो कहते हैं कि ठीक है अगर हम सहाफ़ियों को डरा धमका के मार लें और कुछ नहीं होगा तो इनकरेज होते हैं कि और करें। तो ये जो कल्चर ऑफ इम्प्यूनिटी है जो पाकिस्तान में बहुत प्रेवलेंट है ये बढ़ रहा है सहाफ़ियों के, तो उससे फ्रीडम ऑफ स्पीच कह लें, जो राइट टू स्पीक, ये सब अफेक्ट हो रहे हैं। और सबसे इम्पॉर्टेंट चीज़ है जो जर्नलिस्ट की सेफ्टी है उस पर एक बहुत बड़ा एक आप समझें कि एक क्वेश्चन मार्क आ गया है। सहाफ़ी डरते हैं बात करने से, इसलिए कोई उनको प्रोटेक्ट करने के लिए नहीं है, चाहे वो गवर्नमेंट हो, चाहे वो जो यूनियंस हो, जर्नलिस्ट बॉडीज़ हो, या चाहे उनके अपने इदारे हों जिनके साथ वो काम कर रहे हैं। तो ये बहुत ही एक जो आप समझें कि बहुत एक परेशान कुन सिचुएशन है। बिल्कुल बजा फरमाया आपने कमाल साहब के एक परेशान कुन सूरत हाल है। नज़ीर साहब की तरफ जाऊँगी। नज़ीर साहब अवां कीअं सूरत हाल खे अॻियां कीअं खणी वेंदासीं, जेका सूरत हाल ॿुधाए वञे त जेका वधंदड़ डिवीज़न आहे ख़ुदि सहाफ़ती तंज़ीमुनि अंदरि ख़ुदि सहाफ़ती सफ़ुनि में उहा ॾींहों ॾींहुं वधंदड़ आहे। ताहिर साहब अॻु हिकु ॻाल्हि कई त हिकु मुतफ़िक़ हिकु अहिड़ो प्लेटफॉर्म असांखे गॾियल प्लेटफॉर्म जोड़ण जी ज़रूरत आहे जिते असीं सभु अचूं ऐं इहे सभु मामला थियनि। त हिन वक़्तु ताईं अहिड़ो को प्लेटफॉर्म जुड़ी छो न सघियो आहे ऐं अवां सम्झो पिया त हीअ प्लेटफॉर्म जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे उनखे बहितर करण में को किरदारु अदा करे सघे थो? प्लेटफॉर्म हिकिड़ो ई हुयो, PFU जो हुयो, सॼे पाकिस्तान में हुयो। जनरल ज़िया जे मार्शल में हिन खे विरायो। जनरल ज़िया जे जेके वेस्टेड इंट्रस्ट वारा हुआ, जेको हू नारो खणी बीठो हुयो, उन जे लाइ जेका पॉलिटिकल एम्बिशियस माण्हू हुया हुन सां गॾु हणण जे लाइ उन्हनि सहाफ़त में बि हुया, हुन पंहिंजो ग्रुप ठाहियो ऐं हुन वञी जनरल ज़िया सां वञी बीहरिया। ऐं बाक़ी जेका हुया मार खाइण जे लाइ ॿिया साहब हुया, जेका कोड़ा खाइण लाइ, फटका खाइण लाइ, हुन जा जेका सज़ाऊं भोगण लाइ जेल में वञण जे लाइ सभु ॿिया साहब बि हुया। ऐं सहाफ़ियुनि जी तहरीक में असांखे यादि आहे हारी दोस्त अची वेठा हुया असां सां गॾु, ऐं असांजा दोस्त जेका सहाफ़ी हुआ छॾे विया छो त जनरल ज़िया हुन सां सहमत हुया। उहो जनरल ज़िया खे पंहिंजो सम्झंदा हुया ऐं हुन सां मुहबत कंदा हुया ऐं हुनजी हर ॻाल्हि खे ठीकु सम्झंदा हुया। उहे शरीयत जे नफ़ाज़ में तमामु सीरियस लॻंदा हुया ऐं उन्हनि जेको आहे जनरल ज़िया जी हिमायत कई ऐं टुटी वई PFU जी। ऐं बरना ग्रुप थी वियो, हिकिड़ो ॿियो ग्रुप ॿिए दोस्त जे नाले सां थी वियो। हाणे हुनजो पुटु जेको आहे मौजूदा हालत में उते न बीठो आहे, ॿी हंधि बीठो आहे। हाणे आहे उहो बि उन डिवीज़न में आहे जेको रशीद सिद्दीकी असांजे दोस्त अब्दुल क़यूम सिद्दीकी जो फादर, हिकिड़ो हुनजे नाले सां ग्रुप थियो, हिकिड़ो मिनहाज बरना जे नाले सां ग्रुप थियो। हाणे उहो हिकिड़ो ग्रुप जेको आहे दस्तूरी थी वियो, जेको ॿियो ग्रुप जेको हुयो उहो बरना ग्रुप सॾायो पियो। हाणे उन खां पोइ वरी बरना ग्रुप किन हिसनि में विरहाइजी वियो ऐं हुनजा पंहिंजा जेका आहिनि सो लीडर पिया। ऐं उन लीडरनि जो छा हुयो त हू हर ग्रुप जो, हर मीडिया ग्रुप जो पंहिंजी PFU जे पंहिंजी KU जे ठही, पंहिंजी RU जे ठही, पंहिंजी लाहौर यूनियन ऑफ जर्नलिस्ट ठही, पंहिंजी पंजाब यूनियन ऑफ जर्नलिस्ट ठही। ऐं हुननि जो इहो न हो त बाक़ी सहाफ़ियुनि जी थिए। हाणे हर मीडिया ग्रुप जेको आहे पंहिंजी हिकिड़ी यूनियन वठी वेठो आहे, हुननि जे हथ में आहे। ऐं ॿियो इहो आहे त ऑब्जेक्टिव रिपोर्टिंग छा थींदी आहे, जेकी शइ जंहिं वक़्तु हले पियो उन ज़माने में ख़बर कीअं ठहंदी आहे, शयूं कीअं ठहंदियूं आहिनि। हाणे मुंहिंजे ख़्याल में तव्हां में को शायदि उन ज़माने में न हुजे या उन ज़माने में नंढड़ी उमिरि में हुजे। मूंखे यादि आहे असांजो दोस्त साथी हुयो जंग में, यूसुफ सिद्दीकी साहब फौत थी वियो आहे।
उहो एडिटर हुयो, ए 70s जी अर्ली 70s जी ॻाल्हि आहे। हुनखे कंहिं ॻाल्हि ते कावड़ हुई भुट्टे साहब सां, ऐं हुन कावड़ जो हुनखे मौक़ो तॾहिं मिलियो जॾहिं हे लैंग्वेज बिल पास थियो। लैंग्वेज बिल पास थियो त अपोज़िशन जेको आहे हुनजी मुखालफ़त कई, पर हिन ज़माने में यूसुफ सिद्दीकी मीर खलील रहमान पाण मुल्क खां ॿाहिरि विया हुयो, उहो हुयो लंदन में। हिते कराची में हे ॾिसे वेठा त अख़बार ठाहिण जो सिस्टम जेको आहे हिननि वटि हुयो। यूसुफ सिद्दीकी साहब रईस उमरवी खे चयो त मैं आपको दे रहा हूँ मिसरा नवाब मोहसिन मुल्क का, आप इस मिसरे पर एक पूरी नज़्म लिख दें। ऐं उहो नज़्म हाणे यूसुफ सिद्दीकी मां हुन सां गॾु कमु कयो आहे, मुंहिंजो महिरबान हुयो, असांजो वॾो हुयो, सीनियर हुयो। हाणे उहो ॿुधाए पाण ॿुधाए तो मैंने कहा रईस उमरवी साहब को कि आप एक मिसरा दे रहे हो, इसके ऊपर पूरी नज़्म बनाए। फिर मिसरा था नवाब मोहसिन मुल्क का 1901 में उन्होंने ये नज़्म कही थी, उर्दू का जनाजा है जरा धूम से निकले। वो इहो जंग जे चारे पासों बॉर्डर लगायो हुयो ऐं उन बॉर्डर जे लिखियो उर्दू का जनाजा है जरा धूम से निकले, उर्दू का जनाजा है जरा धूम से निकले, चारे पासों बॉर्डर ॾिनो पियो। ऐं पेज नंबर 2 ते नज़्म छपी हुई, तमामु ख़ौफ़नाक, जंहिं बाहि ॿारी छॾी कराची में ऐं मुस्तक़िल डिवीज़न थी कराची में पॉपुलेशन जी। इहा ख़तरनाक ॻाल्हि हुई ऐं इन ख़तरनाक ॻाल्हि जेको आहे ईअं वधायो शयुनि खे। ऐं पोइ इंतिहा पसंदी आई, हिन रुगो इन धुर न असां हेॾे सिंध वारी धुर में जेको असांजो दोस्त आहे, देश मुंहिंजो देश, फलाणो देश, देश देश, इन चकर में लॻी पिया ऐं उन्हनि पंहिंजा ॿचिड़ा बि मराया ऐं पंहिंजा जेको आहिनि नौजवाननि जी ज़िंदगियूं खसियूं वियूं। ऐं उहो बि हुन इंतिहा पसंदी जो नालो ॾिनो। हेॾे जेको हिकिड़ो ॿिया इंतिहा पसंद हुया, हुननि जेको आहे सो इहो सभु कुझु कयो ऐं ऑब्जेक्टिव रिपोर्टिंग जो हुयो गुम थी वई। हाणे रिपोर्टिंग थींदी पिया त हे कंहिंजे नुक़्ते नज़र खे फ़ाइदो ॾे, हे कंहिंजे नुक़्ते नज़र खे फ़ाइदो ॾे, इन ते रिपोर्टिंग थींदी रही आहे। मुंहिंजे ख़्याल में इहो बि ग़लति हुयो, पर जेको रिपोर्ट करण वारो एलिमेंट आहे उनखे न झलणु खपे कंहिं बि सूरत में। रिपोर्ट हर शइ थियणु खपे ऐं रिपोर्ट हाणे हे थियो पिया आहिनि असां वटि जेके एक्सेस टू इंफॉर्मेशन एक्ट, हुन में घणियूं इंफॉर्मेशन मिलियूं आहिनि माण्हुनि खे, अञा ताईं कोई इंफॉर्मेशन न मिली आहे। सिंध में कानून मौजूदु आहे, पंजाब में मौजूदु आहे, पाकिस्तान सतह ते जेको आहे कानून मौजूदु आहे, पर केरु हिन खे मञंदो आहे। उहो असांजो दोस्त जेको आहे राणा अबरार, उहो रुलंदो 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 गुजरात हुकूमत जे दौर खां बाबत तोशाखानी जी तफ़सीलात ॿुधायो। हुन चयो त हिकु सीक्रेट राज़ आहे, क़ौमी राज़ आहे, इनखे जेको आहे ज़ाहिर कोन थो करे सघे, उहो झले छॾियो हुनखे। पोइ वञी कोर्ट, हाणे जॾहिं इमरान ख़ान साहिबु लही वियो, पोइ कोर्ट जेको आहे सो चयो त ठीकु आहे, क़ौमी राज़ न आहे, हाणे ॿुधायूं था। पोइ जेको आहे बाद में ॿुधायो। मां सम्झां थो त क़ौमी राज़ ॿी शयूं हूंदियूं आहिनि, तव्हांजे सिक्योरिटी जे लाइ कोई शयूं थी सघनि, उहे बि हाणे दुनिया में हर कंहिंखे मालूम आहे। उहो पंहिंजे बि हुननि बि पंहिंजे जेको आहे वेबसाइट ते हर शइ ॾिनी आहे, हर शइ जी तफ़सील ॾिनी आहे ऐं उनखे असीं हाणे उहो शायदि हाणे पंहिंजो उहो करनि पिया, हटाइनि था पंहिंजी वेबसाइट खां शयूं, पर इहे शयूं माण्हुनि वटि हुयूं, हर शइ मौजूदु हूंदी हुई। हाणे इहा असांखे अॼु ख़बर आहे, माण्हू फ़ोन ते ॾिसी सघे थो त हाणे नेक्स्ट चीफ जस्टिस केरु हूंदो। हाणे असां इहो कोन थो ॿुधाए सघूं त नेक्स्ट जेको आहे सो आर्मी चीफ कहिड़ो बि सिस्टम हुजणु खपंदो हुयो त नेक्स्ट आर्मी चीफ जी असां ख़बर हुजे हा, नेक्स्ट नेवल चीफ जी, नेक्स्ट एयर चीफ जी ख़बर हुजे हा। इहा असां वटि सिस्टम न आहे। ॿियो इहो आहे त डेमोक्रेसी जो सिस्टम जेको आहे, जेको हूंदो सोसाइटी में उनजो अक्स मीडिया पेश कंदो न, बिल्कुलु। ऐं मीडिया जेकॾहिं उहो सोसाइटी जो अक्स पेश करे त पोइ जेको आहे सो उनखे पकड़ियो बि वेंदो आहे, उनखे सज़ाऊं बि ॾिनियूं आहिनि, उनखे जेको आहे सो लापता बि, जेकॾहिं माण्हू लापता थिया आहिनि बलूचिस्तान में त हुनजी ख़बर ॾियणु जेको आहे इहो जुर्म आहे। उहा कंहिं घर जो लाल गुम थी वियो आहे, कंहिं घर जा ॿार गुम थी विया आहिनि, कंहिं घर जो नौजवान पुटु गुम थी वियो आहे, कंहिंजो स्कूल वेंदड़ ऐं होॾो इस्लामाबाद मां हलियो ऐं बलूचिस्तान में दाख़िल थियो त ग़ाइबु थी वियो। होॾो माण्हू अचनि था, रस्ते में गुम थी वञनि था। हेॾे सिंध में बि ईअं थियो आहे, असांजे बि उर्दू में बि दोस्त असांजा चवनि था त हू जेको आहे सो हुनजो बि माण्हू गुम थिया आहिनि। बाबा माण्हू गुम करणु कहिड़ी शइ आहे, तव्हां गिरफ़्तार कयो, कोर्ट ॾाढो पेश कयो। हाणे इन ते ॻाल्हि थिए जेको आहे सो माण्हू जेको आहिनि पुठियां लॻी पवनि था त हे बाबा हे ॻाल्हि छो था कयो। मुंहिंजे ख़्याल में ऑब्जेक्टिव रिपोर्टिंग जी अञा बि हिंड्रेंस आहिनि, माण्हू रोकनि था, झलनि था हिनखे त माण्हू न ॻाल्हाइनि, माण्हुनि खे जेको आहे झलियो वञे ऐं उहे जेके आहिनि सो ऑब्जेक्टिव रिपोर्टिंग न करनि, इन ॻाल्हि खां अञा बि झलियो वञे थो। ऐं जीअं ॿुधायो वियो इस्लामाबाद जेको आहे ख़तरनाक आहे, पर इस्लामाबाद में बि मां इहो सम्झां थो त ऑब्जेक्टिव रिपोर्ट न थींदा, पार्टी रिपोर्टिंग थींदी आहे ऐं इहो ठीकु न आहे, असीं बि ग़लति आहियूं। ठीकु आहे सर, जीअं मां ॼाणायो त ऑब्जेक्टिव रिपोर्टिंग हुजणु घुरिजे ऐं ज़ाहिर ऑब्जेक्टिव रिपोर्टिंग हूंदी
त पोइ खोड़ शयूं साम्हूं ईंदियूं ऐं हीउ हिकिड़ो जीअं जॾहिं असीं वे फॉर्वड जी ॻाल्हि कयूं था त हीउ हिकिड़ो अहम नुक़्तो हुन में हूंदो। ॿियनि पैनलिस्ट खां एक्सपर्ट्स खां बि असीं पुछंदासीं त अॻियां कीअं वधूं। हीउ जेको सहाफ़त जी आज़ादी जो ख़्वाबु सभिनी जी अखियुनि में आहे, इन जी साभिया कहिड़े रीत मुमकिन आहे। मियां ताहिर साहब, आप क्या कहना चाहेंगे इस पर, किस तरीके से ये आज़ादी का ख्वाब शर्मिंदा ताबीर हो सकता है, हल क्या है, आगे कैसे बढ़ना चाहिए? मियां साहब, मेरी आवाज़ आप तक पहुंच रही है? जी प्लीज क्वेश्चन रिपीट। जी मियां साहब, नज़ीर साहब ने, आपने उससे पहले भी यहाँ पर गुफ्तगू हुई और सबकी जो कमोबेश गुफ्तगू का जो मरकज़ उसको कहें कि वो यही है, सेंटर पॉइंट के आज़ादी का जो हम सबकी आंखों में एक ख्वाब है सहाफ़त की आज़ादी का, वो किस तरीके से शर्मिंदा ताबीर हो सकता है, उसके लिए अलग अलग पॉइंट्स यहाँ पर डिस्कस हो रहे हैं। आप उसमें क्या ऐड करना चाहेंगे, हल क्या है, वे फॉरवर्ड क्या है इस सारी सिचुएशन में? जी बिल्कुल सही आपने कहा। हमें सब ने, जहाँ तक मैं इवन सिंधी को समझ सका हूँ, तो हम सब ने पॉइंट आउट किए हैं जो इश्यूज़ हैं और जो मसाइल हैं उनको पॉइंट आउट किया है, लेकिन वे फॉरवर्ड की बात भी होनी चाहिए। पाकिस्तान का जो जर्नलिस्ट है, मेरे सीनियर यहाँ बैठे हुए हैं, मेरा ख्याल है कि सब इससे इत्तेफाक करेंगे कि वो सबसे ज़्यादा उसने जदोजहद की है पूरी दुनिया में। कुछ और भी होंगे, हमारे जैसे मुल्कों में कुछ और होंगे, अदरवाइज़ ये है कि जिस तरह से अभी जो रिपोर्ट आई है उसमें तो अमेरिका के भी हालात ख़राब हैं और बाकी मुल्कों के भी। तो हमारे जर्नलिस्ट ने बड़ी जदोजहद की, बड़े मुश्किलात का सामना करके अपने जो हकूक़ हैं उनको बचाने की कोशिश की है। और हमें अपने बुज़ुर्गों पे, जो हमारे बड़े थे, उन पे हमें कोई गिला नहीं है, बल्कि फ़ख्र है उन पे। मौजूदा जो इस वक्त तंजीमें हैं वो भी काम कर रही हैं, लेकिन मसला एक ही है, वो है कि हमारे यहाँ तकसीम पैदा कर दी गई है। और ज़ाहिर है कि वो पुराना फार्मूला है कि तकसीम करो और इक़्तिदार हुक्मरानी करो, तो वो हमें तकसीम करके वो अपनी हुक्मरानी को कायम रखे हुए हैं। जो क़ुव्वतें हमारी ज़बानों को बंद करना चाहती हैं और अपनी मर्ज़ी के मुताबिक मुस्बत रिपोर्टिंग करवाना चाहती हैं। तो मेरा ख्याल है कि वे फॉरवर्ड ये है कि जो जर्नलिस्ट है, वो जो बाकी जर्नलिस्ट है और वो हैं, वो अभी ख़त्म नहीं हुए, वो कम भी नहीं हुए। शायद वक्त कोई उसमें से कोई कंप्रोमाइज़ होता है तो कोई और उसकी जगह ले लेता है। तो वो तो अपनी कोशिश और हिम्मत से सब कुछ कर रहे हैं। और तंजीमों की सतह पे मेरा ख्याल है कि हम सबको कोशिश करनी चाहिए कि वो अपने इख्तलाफात को कम से कम करें। कम अज़ कम इस पॉइंट पे तो हम सब इकट्ठे हो सकते हैं कि जर्नलिज़म की और जो फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन का जहाँ तक मामला होगा तो हम सब एक होंगे। मुश्किल हुआ है पिछले दौर में, हमने देखा है कि बहुत से लोग उन कुव्वतों के साथ बैठे हुए हमें नज़र आए जो ओप्रेसर्स थी, जो सप्रेस कर रहे थे, उनके साथ हमें बैठे हुए नज़र आए। लेकिन ये है कि फिर भी बहुत से लोग नहीं गए, तो उन लोगों को क़ुव्वत देने की ज़रूरत है, उन लोगों को बार बार कुछ हिम्मत देने की ज़रूरत है। और दूसरी बात ये है कि हम खानों में बटे हुए हैं, हम मुख्तलिफ अपने जो दायरे हैं उसमें रह के काम कर रहे हैं, जैसे कि इंसानी हकूक़ की तंजीमें हैं, जैसे कि एकेडमिया है, जैसे कि इंटेलिजेंशिया है इस मुल्क का, और वो सियासी जमातें जिनको अभी उस तरह से इक़्तिदार का खून जिनके मुंह को नहीं लगा और वो अपने स्ट्रगल में हैं, वो सारे अपने अपने खानों में काम कर रहे हैं रह के। सब लोग अपने हकूक़ के लिए, इंसानों के हकूक़ के लिए, पाकिस्तानियों के हकूक़ के लिए काम कर रहे हैं। उन सब के दरमियान भी एक कोऑर्डिनेशन इस हवाले से कायम होना इसलिए लाजमी है, इसलिए बहुत ज़रूरी है कि जर्नलिज़म अगर आज़ाद है, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन अगर मौजूद है, तो इंसानी हकूक़ है, तो ही जो सियासी जमातें, तो ही सियासी जदोजहद मौजूद है। और अदरवाइज़ अगर ये नहीं है तो आप यकीन रखिए कि किसी आम आदमी का मसला हो, किसी आम आदमी की इवन ज़िंदगी और उसका ज़िंदा रहने का वो भी हक़ जो है वो छीनने के लिए दरपे रहती हैं ये क़ुव्वतें। तो इसलिए इन लोगों को, इन तमाम सेक्शंस ऑफ सोसाइटी को एक जगह पे इस इशू पे सबको इकट्ठा होना चाहिए और सबको ये पैगाम जाना चाहिए। क्योंकि अगर जर्नलिस्ट महफूज नहीं है जो आपको सबसे पहले बताता है कि हो क्या रहा है,
آپ اس کے بعد ہی سب سے باقیوں کا کام شروع ہوتا ہے. تو اگر وہ محفوظ نہیں ہے، اور ظاہر ہے کہ وہ جو کرب کرنے والی جو فورسز ہیں ان کو سب کو پتا ہے کہ کہاں سے کس کا جو ڈویژن ہے اس کو ختم کرنا ہوگا. اور اس سے پہلے نذیر صاحب نے کہا کہ آبجیکٹو رپورٹنگ کو ہمیں پھر سے اس کو مضبوط کرنا ہوگا. کمال صاحب آپ کیا ایڈ کریں گے، کیا وے فارورڈ ہو سکتا ہے؟ کمال صدیقی صاحب جی، اس میں جو ایشوز ہے نا، ایک تو یہ ہے ہمیں چیلنجز کیا فیس کرنا. تو ایک تو چیلنج ہمیں ہے سینسرشپ کا، اور ہماری جو چیلنجز میں سینسرشپ دو ٹائپس کی ہیں. ایک ہے سیلف سینسرشپ، جہاں صحافی جو ہیں اپنی سیفٹی کے لیے خود چیزیں چھپاتے ہیں، اور دوسری ہوتی ہے جو ایکسٹرنل سینسرشپ، جہاں اور پلیئرز جو ہیں ہمیں کہتے ہیں کہ یہ خبر آپ چلا سکتے ہیں، یہ نہیں چلا سکتے. تو یہ ایک چیلنج ہے. یہ وے فارورڈ اس میں یہی ہے کہ ہمیں وہ سیفٹی دی جائے صحافیوں کو کہ وہ باتیں کر سکیں جو پبلک انٹرسٹ میں ہیں. ہم لوگوں کو ہمارے صحافت میں جو ہمارا پرپس ہے وہ یہی ہے کہ ہم پبلک کو انفارم کریں، اور اگر یہ چیز ہم سے لے لی جاتی ہے تو پھر ہم صحافت نہیں کر سکتے. وہ ہم دیکھ رہے ہیں پاکستان میں اور ملکوں میں یہی ہو رہا ہے. تو پہلی بات تو یہ سیلف سینسرشپ آتی ہے جب آپ کی پرسنل سیفٹی کو مسئلے ہوتے ہیں. تو آپ صحافیوں کو چاہے جتنے بھی بٹے ہوئے ہوں آپ ان کو سیفٹی پرووائڈ کریں. دوسری چیز ہے کہ جو باہر سے سینسرشپ ہوتی ہے اس کو بھی آپ روکیں. اسی لیے میں آپ کو ناجی یہ بتا دوں کہ ہمارے پاس لاز موجود ہیں، اور یہ جو ڈیفیمیشن لا ہے جہاں صحافی کو ایسی بات کہتے ہیں جو اور لوگ سمجھتے ہیں وہ ان کے خلاف ہے، ہمارے پاس لاز موجود ہیں. ہمیں اور لاز کی ضرورت نہیں ہے. ہمیں گورنمنٹ کی طرف سے جو بعد میں اتنے سارے لاز آئے ہیں ان کا پرپس سینسرشپ تھا، وہ میڈیا کو سپورٹ نہیں کرنا تھا. ان لاز کا بھی ختم کرنا ضروری ہے. تو میری نظر میں 3-4 چیزیں: پرسنل سیفٹی آف جرنلسٹ، دوسرا ہے کہ جو ایکسٹرنل سینسرشپ اس کو کم کیا جائے، اور مزید لاز نہ ڈالے جائیں فریڈم آف ایکسپریشن پہ. یہ 3 چیزیں وے فارورڈ. ٹھیک کمال صاحب. اعجاز صاحب آخری فائنل کامنٹ مان جو ॾिसो, जेको रियासत जे मुख़्तलिफ़ स्टेक होल्डर्स जा रवैया आहिनि उन्हनि खे जेकॾहिं ॾिसूं था त मूंखे त उन जे पोयां हिकिड़ी जेको आहे विल उहा नज़र ई कोन थी अचे त को अहिड़ो माहौल जुड़े जंहिंमें सहाफ़ियुनि जे लाइ हिकिड़ो इंटरनेशनल स्टैंडर्ड्स जे मुताबिक़ माहौल हिकिड़ो क्रिएट कयो वञे या अहिड़ी सूरत हाल बणिजे. जेतिरे क़दुरु छो त रियासत जो जेको रूप आहे उहो मां वारो हूंदो आहे, पर हिते रियासत जेको आहे त उहो हिकिड़ो जाबिर ऐं ज़ालिम वारी जेका हुनजी सोच ऐं जेका ज़रूरत आहे. जॾहिं को माण्हू खंभिजी खणी था वञनि, सहाफ़ी हुजे या को ॿियो पॉलिटिकल एक्टिविस्ट हुजे या ह्यूमन राइट एक्टिविस्ट हुजे, उन खे जॾहिं अदालत में पेश नथा कनि. इस्लामाबाद हाई कोर्ट में जस्टिस अतर मंडला साहिब जेसिताईं हुया चीफ जस्टिस, त उन कुझु मामलनि ते वरिता, पर हू जेको नारो मुदसर नारो उहो गुम अञा ताईं आहे. उन जा बचा रुली आहे. अॼु ॾींहं ताईं कंहिंखे कंहिं स्टेट रियासत जे कंहिं इदारे जे फ़र्द या कंहिं इदारे खे का परेशानी का ॻणती कोन्हे त केरु उन्हनि जे कीअं मरी विया. त जॾहिं अहिड़े क़िस्म जा रवैया हूंदा त उन्हनि में बहितरी त मूंखे नज़र नथी अचे. बाक़ी रही ॻाल्हि इहा त इहो मां ज़रूरु चवंदुसि त मायूस न थियणु खपे, ऐं जेके सहाफ़ी धुरियूं आहिनि उन्हनि सभिनी खे गॾिजी पहिरियों त पंहिंजे हाउस एंड ऑर्डर करणु खपे. उनजे लाइ हिकिड़ा पैमाना उसूल ठाहिणु खपनि त जेको सहाफ़त जी जेका मुल्की सतह ते तंज़ीम आहे त उनजी घटि में घटि टेन्योर तव्हां 3 साल कयो. हर साल इलेक्शन वारो 50 साल पुराणो जेकॾहिं तव्हांजे आइन में लिखियलु आहे त उहो सॼो ॾींहुं इन जहिड़े में त 3 महीना हुनजा इलेक्शन खां अॻु में इलेक्शन में खां पहिरीं ऐं 3 महीना जेको आहे त हुनजा टेन्योर पूरो थियण खां अॻु में त उन में ख़तमु था थी वञनि. त मुंहिंजी तजवीज़ इहा आहे त घटि में घटि 3 या 5 साल उहो मुदो हुजणु घुरिजे, ऐं उन खां पोइ सभिनी स्टेक होल्डर्स खे गॾिजी वेही हिकिड़ो रिकमेंडेशन जेको आहे ज़ाहिर आहे त अख़बारी मालिकान जेके आहिनि, चैनल मालिकान आहिनि, हुननि जा इंट्रस्ट वर्कर सां क्लेश में था अचनि, ऐं रियासत जा इंट्रस्ट बि कुझु हुननि सां क्लेश में आहिनि मालिकान सां, त कुझु वर्कर सां क्लेश में आहिनि. त तंहिंजे करे अॻु में सहाफ़ती तंज़ीमुनि खे पंहिंजो हाउस इन ऑर्डर करे मिनिमम तमामु अहम ॻाल्हि. एजाज़ साहब, प्रोग्राम जो वक़्तु पूरो पियो थिए, पर मुंहिंजी जेका तमामु अहम ॻाल्हि आहे इन सां ई असीं प्रोग्राम खे एंड कंदासीं. नज़ीर लगारी साहब, मियां ताहिर साहब, कमाल सदीकी साहब ऐं एजाज़ मर साहब अॼोके प्रोग्राम में गुफ़्तगू में हिसो वरितो नाज़रीन. ऐं तमामु अहम ॻाल्हि त पंहिंजे सफ़ुनि में इतिहाद पैदा करिणो पवंदो, पंहिंजे जेको हाउस आहे उनखे ऑर्डर में आणणो पवंदो. कुझु ॿियूं अहम ॻाल्हियूं बि थियूं त कीअं असीं हिन सूरत हाल में अॻियां वधी सघूं था. हिकिड़ी ॻाल्हि जेका तमामु घणी अहम आहे त जेकॾहिं चाहियूं था त सिहतमंद समाज हुजे, सिहतमंद मुआशिरो हुजे, त हुन लाइ सहाफ़त खे साह खणणु ॾियणु
ऐं सहाफ़नि जो तहफ़ुज़ अणटर आहे। नाज़रीन, पंहिंजे फीडबैक असांखे आगाह कजो, वरी जल्द असां मुलाक़ात कंदासीं। तेसिताईं ईंदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।